श्री राम। हाँ, एक घड़ी आधी को पुनाद। हाँ, ये बस लोगों संतन चया जो मूंखे चवणो आहे। तुलसी संगत साधकी कटे कोट अपराध। किरोड़े अपराध साधन जी संग मां कटबा। किरोड़े अपराध अपराध चइबो आहे जॾहिं शरीर में कर्म थे। मन असां संसारन जो निवे छा पर 95% पापन सां भरियल आहे। मतां कोई पाण खे भलो माण्हू समझे। उहे पाप दबियल आहिनि। जेके तुखमी तौसीर आहिनि उहे कंहिं संगत जे असरे दबियल आहिनि। कोई चङो ग़लति संग में मिली वियो, कंहिं डाकू जे संगत में मिलियो, दबियल आहिनि। वरी जॾहिं मौक़ो मिलुसि उहो सुठे ख़ानदान जो असर उहो ज़ाहिर थी पियो। उन डाकुनि में रहंदे बि उन कोई भलाई जो कमु करे वेठो। केतिरियूं मायूं कढाए वेठे। अहिड़नि क़िस्म जा फिल्म बि ठहियल आहिनि। श्री राम। पर संत जे संग में आयासीं उहे जेके असांजा तुखमी असर आहिनि, तुखम जो तासीर बि चङड़नि चयो आहे और सोबत जो क़दुरु बि सियाणनि कयो आहे। त उहो सोबत में दॿिया रहनि था। जॾहिं सोबत हटी बसि उहो टपड़ ज़ाहिर थी पवंदा। सत्संग ॿुधे थो, ॿाहिरि कंहिं शब्द ॻाल्हायसि, ॿाह गुंजे, मूंखे छड़ो साधु सम्झो थी, मां तोखे ठाहे ॾिसंदुमि। अरे भेण, सॼो कमु पूरो करे छॾे, पोइ तुखम ज़ाहिर करे छॾे। तंहिं लाइ संतनि चयो आहे इहा माया जेका माया आहे इहा महाप्रबल आहे, महा वॾे ज़ोर वारी। इन खां बचण जे लाइ एकमात्र साधन आहे संत जे साए हेठि रहणु। सायो कहिड़ो? वचननि जो सायो। जेके असां ॿुधूं उहे असांजे बुद्धि जे निश्चय में वञनि। बुद्धि असांजो वज़ीर आहे, मन असांजो राजा आहे। राजा पंहिंजी मस्ती में, छो जो राजा राज जो मालिक आहे, वज़ीर मालिक न आहे। वज़ीर खे जेको डिपार्टमेंट ॾिनो वियो आहे उहो संभालींदो। अॻे जेके राजाऊं त उहो कोई बि अनचित करे वेंदो ऐं वज़ीर खां पुछंदो उनखे काबू कंदो, न मुंहिंजा साईं हीअ राज खे तकलीफ़ पहुचाईंदी। छो जो हुन भोगनि जी संपन्नता आहे। थोड़नि राजाउनि खां सवाइ इतिहास में बाक़ी राजाऊं काथे आहिनि? 5-5 मीले में कोट ठहियल आहिनि भारत में। समथर में राजा, मोठ में राजा, झांसी में राजा, 5-5 मीले में। अॼु उते हिकिड़ो पखी बि नथो मिले। इहा हालत आहे। तपो राज, राजऊं भोग, भोगो नरक। कोई बि पाण खे वॾो नंढो न सम्झे। श्री राम। हाँ, जेके तप कनि था इंद्रियुनि जो संयम थियो, पर जे सहन न कयो ऐं वरी थोरो कंहिं ॻाल्हायो, कावड़ अची वई, अड़े पोइ त तूं संसारी मां ई वहे गुज़रे न। तप इन लाइ कयो। वरी तपशा थी, जनम पूरो थियो तपशा में, राजाई मिली, राजऊं भोग, भोगो नरक, वरी समापत। त छा वॾो थियो? तपशा करेंदो त वरी साधना कर शांति सां। वरी राजाई मिले त वरी उन में सुमत न वञे। उनमें धर्म जा कम कर त तुंहिंजूं पीढ़ियूं सुखी वसनि, नगर सुखी वसे। न त हे सभु तबाह थिया जेके भोगनि में राजाइन जा भोगींदे। कल मिस्टर टंडन जेको मंत्री आयो हितो, नगर मंत्री, छा चई? राजाऊं न सुधारींदा संसार खे, सरकार न सुधारींदी संसार खे, और संत सुधारींदा। अध्यात्म जो ॼण हीरो आहे। असां मिस्टर टंडन मां सत्संग कराइण सां सॼी राति अध्यात्म ते ॻाल्हाया। हिते जेके ईंदा आहिनि नेता मां उनखे सत्संग ते ॻाल्हाईंदो आहियां। लाल बहादुर पंहिंजो शास्त्री गवर्नर ईंदो, उनखे बि सत्संग ते। बसि कंडी पाती वेह साईं, सत्संग कर, कलाक सत्संग करे हलियो वियो। बसि ॿियनि जी ज़रूरत छा आहे असांखे नेताउनि जी? जेको सत्संग करे, जेकी वात असां चवंदो उहे वचन उनखे ख़ुदि वठ कंदा। त मां संसार में चवां छा थो और ख़ुदि मां छा थो कयां? मुंहिंजे संतनि खे बि इहा वेनती आहे, जेके सत्संग जंहिंजो नालो आहे, माना शब्दनि जी व्याख्या। बाक़ी थियो भजन भाव। सॼे जुमिले खे सत्संग न चइजो। सत्संग, संत जे संग में जेकी उन्हनि अखरनि में ॼाण पियल आहे, जेका उन शब्दनि में ज्ञान पियल आहे, उनखे पूरे अनुभव सां उनखे यथार्थ व्यक्त करणो, इनखे सत्संग चइबो आहे। उहो वे समाज खे ॾे। बाक़ी उन सत्संग जो भजन भाव हिकु सृष्ट तो हिसो आहे। जीअं जर्नल शब्द माया आहे, पर उन माया जे कार्य जे वर्तन करण लाइ, स्वार्थ जा परस्वार्थ जा कार्य सिद्ध करण जे लाइ धन हिकु सृष्ट तो हिसो आहे। उन माया जो धन ही माया आहे, ईअं नाहे। जेकी ॾिसण में अचे थो, जेकी ख़्याल में आहे, जेकी बुद्धि में आहे, उहो सभु माया आहे। भॻवान कृष्ण गीता में चयो, मां इंद्रियुनि खां परे, मां मन खां परे, मां बुद्धि खां परे, जेकी बचे उहो मां आहियां, उहा आत्मा बचंदी अचे। श्री राम। मुंहिंजा प्यारा, इन्हनि थोरो यथार्थ संतनि जे संग मां
असां बेसिस ज्ञान थोड़ो समझी हलूं मुंहिंजा प्यारा। त जेको वक़्तु आहे उनखे ज्ञान रखणु घुर्जे त जेकी ही वेठी आहे हे मुंहिंजा प्रभु जा रूप वेठा आहिनि। प्रभु जंहिंखे मोकिलिया उहो वेठो आहे। आप कथे आप सुनने हार, इहा दृष्टि रखे ई रखे। गंगेश्वर महाराजन चवंदा हा बाबा हे सभई ज्ञानी आहिनि पर हिन स्टेज ते वेही करके जेकॾहिं साम्हूं वारनि खे अज्ञानी न समझबो, बस समझणो न आहे, समझणो इहो आहे, सुणण वारो पाण आहे, त हे ज्ञान कथन कीअं कबो? इन जो मतिलबु इहो न आहे वक्ता खे हुजणु घुरिजे त मां ॿुधायां थो तॾहिं ख़बर पए थी, न त हिनखे ख़बर कान्हे। या भुल न करे वेझे, सभिनी खे हिक ॿिए खां वधीक ख़बर आहे। त सत्संग मां जेको विवेक मिले थो मूंखे छा करणो आहे न करणो आहे, हिन स्टेज जे लथे खां पोइ सॼे संगत जी धूड़ रहे। सभिनी में मुंहिंजो साईं आहे, सभिनी खे करतार हलाए थो। वॾो कर्म जो चक्कर गूढ़ आहे, कंहिंखे कीअं निभाइणो अथसि, कंहिंखे कीअं निपटाइणो अथसि, कंहिंखे कॾहिं चमाट लॻाए करके अहिड़े जेको सचे की कोठड़ी, इन में मां बसि स्पष्ट कयां थो इनखे, अहिड़े जेको सचे की कोठड़ी सचे का विच वास, इकना हुकुम समायले इकना हुक्मे करे विनाश। हिकिड़नि खे हुकुम खां थोरो ॿाहिरि हलाए थो, हिकिड़नि खे हुकुम में हलाए थो। इकना भाणे कढले, हिकिड़नि खे पंहिंजे भाणे में हलाए थो, राज़ी रहाए थो। इकना माया विच निवास, पर ए बे आख न जापई जे किसे आणे रास। इहो वात सां जापे माना चई न सघिबो त पूरन कंहिंखे कंदो। उन भाणे में हलदड़ खे का चमाट हणी माया में फेराए विझे, हुकम खे हलदड़ में ऐं गतर में फेराए विझे, या माया में रहंदड़ खे चमाट हणी पंहिंजे हुकुम में हलाए विझे, इहो एंड कोई समझी न आहे सघंदो।